तूं बाझ करे थो तलही सूर वञनि था। तूं बाझ करे थो तलही सूर वञनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। तूं बाझ करे थो तलही सूर वञनि था। तूं बाझ करे थो तलही सूर वञनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। कुछ ॾींहं अॻु में असांजे इलाइक़े में हिकिड़ो आलिम सुवारो आयो। मूंखे ॻाल्हि मुंहिंजे पुट इहा ॾसियो अजीब हुन हिकिड़ी ॻाल्हि कई तक़रीर में। मौली साहब हिकिड़े मौली साहब ॾे थोरो हेॾे थी बुज़ुर्ग थोरो मौली साहब वञी कंहिं बुज़ुर्ग खे चयो त साईं मूंखे निमाज़ पढ़ण में मज़ो नथो अचे। छा चई? मज़ो नथो अचे। पोइ चए पुट पोइ बि पढ़ंदो आहे करे छॾे वियो आहे। पढ़ंदो आहे पोइ त भाॻनि वारो आहे। चई मां कीअं भाॻनि वारो कीअं? चए पुट जे मज़ो अचे त तूं मज़े जे ख़ातिर पढ़ंदे नी। हाणे तोखे मज़ो नथो अचे तूं अलाह ख़ातिर रसूल जे ख़ातिर जो पढ़े त तूं त भाॻनि वारो। दिलि ठारे विधाई मज़ो अचेव न अचेव पंहिंजे सिर खे अलाह जे आॾो। अबा मज़ो अचेव न अचेव सिर अलाह जे। चई केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था। दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ जी नमाज़ क़ज़ा थी वेंदी आहे। अवा नमाज़ क़ज़ा थी वई सुबुह जी नमाज़ छो कि निंड वठी वई यार कमु थी पियो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त ईअं न चओ त कमु थी पियो नमाज़ क़ज़ा चओ त मूंखां कहिड़ो गुनाह थियो जो अलाह पंहिंजे आॾो मूंखे बीहणु पसंदि न कयो। कहिड़ी मूंखां ग़लती थी वई जो अलाह पंहिंजे आॾो निमाज़ में अलाह जे आॾो माण्हू बीठो आहे। इन खां वधीक ख़ुशकिस्मती कहिड़ी? पोइ चओ त कहिड़ो मूंखां गुनाह थियो जो अलाह ताला मूंखां निमाज़ पंहिंजे रब मूंखे पंहिंजे आॾो बीहणु पसंदि न कयो। चई केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। केॾो त तोखे सजदे करण मंझि मज़ो आ। दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था। दरवाज़ा तुंहिंजे क़ुर्ब जा अल्लाह खुलनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। मूंखे न कॾहिं पंहिंजे रहमत खां परे कर। मूंखे न कॾहिं पंहिंजे रहमत खां परे कर। परवाह न आ मूंखां ॿिया मुंहिंजे मटनि था। परवाह न आ मूंखां ॿिया मुंहिंजे मटनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। प्यादा के थिया स्वारत के स्वार थिया प्यादा। प्यादा के थिया स्वारत के स्वार थिया प्यादा। हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था। हीरा बि कॾहिं धूड़ मिटीअ मंझि रुलनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा। मशहूर थियो सदके तुंहिंजे उलरो हफ़ीज़ा। तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलनि था। तुंहिंजा थो लिखां हमद वॾा मान मिलनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। तूं बाझ करे थो तलही सूर वञनि था। तूं बाझ करे थो तलही सूर वञनि था। कम जे न थियणा त उहे कम बि थियनि था। अल्लाह साईं जो हमद ॿुधायूं
इमामुल अंबिया जी मदह ऐं सना। इमामुल अंबिया जी मदह ऐं सना। अब मां मसलकन देवबंदी मसलक सां मुंहिंजो वाबस्तो है ना, दुनिया खणी जेको चवे।